खबरों जो सिलसिलो जारी रखंदे ख़बर शामिल कई सैयद सलेमान शाह की रिपोर्ट मुजिब गुज़िरियल इक़बाल जे भरपासे इलाइक़नि में सफ़ाई जो निज़ाम धरम भरम इलाके वासी सराप एहतजाज। यूसी चेयरमैन ताज महमद वसाण टाउन चेयरमैन राशिद खासकली की शिकायत कई पर पोइ हज़ारो न थी सघियो। मेयर कराची के नोटिस वठण की अपील कयूं था। ॻोठाणनि मुमताज़ अली शेख गुलशन इक़बाल जे इलाइक़े वासियुनि बुनियादी कोट जे रवासनि सराप एहतजाज। सेवरेज निज़ाम मुकम्मल तौर नाकाम थी वियो आहे। गंदो पानी घरनि में आॾो घिटनि ऐं बीठल आहे। यूसी चेयरमैन ताज महमद वसाण टाउन चेयरमैन राशिद खासकली अब्दुल्ला शाह गाज़ी ॻोठ जा जे ब्लाक नज़रअंदाज करे छॾियो आहे। रवासन गुलाम ॻोठ जे ब्लाक जा माण्हू मेन रोड ते वञण करे माण्हू खे केतिरी मुश्किलुनि सां मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। ॾुखियाई ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। टाउन चेयरमैन खे इहो अहसासु न आहे त हू सफ़ाई कराए। इलाइक़े वासियुनि मारम अली राजपर माशूक राजपर मोहम्मद इमरान रमज़ान अब्बासी अलीगुल शेख रियाज़ अहमद सोलंकी आगा ज़हूर सोहेल राजपर कामरेड महमूद जमाली हबीब पठान ऐं ॿिया अॻुवान में एहतजाज कंदे हिन चयो त सेवरेज जो गंदो पाणी बदबूदार पाणी घरनि अॻियां बीहण सबबि इलाइक़े में बीमारी पखिड़िजी वयूं जो ख़दशो वधी वियो आहे। हिन मुताबिक़ घिटे जा थींदड़ माटेली मार सुलूक बंदि कयो वञे। फौरी तौर सेवरेज निज़ाम खे बहितर बणाए बुनियादी सहूलियतूं फराहम कयूं वञनि। ॿी सूरत में एहतजाज दारो वसी कयो वेंदो।